लिखियो हमेशा जी साईं तूं पंहिंजा माण्हू वठी जी हिन तरफ़ वञ जी हा वञो हलो मां हलो हकुम खान तूं हे माण्हू वठी हिन तरफ़ ॾिसी ठीकु आहे अचो पुठा गॾु केतिरो लिखंदो भाउ जे चंबे मां लॻे थो भॼी वियो काॾे वेंदो तव्हां हेॾे ॾिसो मां हेॾां ॾिसां थो ॿुध जी साईं ॾिसण में अच न त घुटो ॾिजे मतां ईअं छॾे ॾे घुटो ॾेई वेंदोमांसि हल वसी मालूम ॾिसूं था हिनखे शेरू यक्को तू लील करे निकतो है कड़े कड़े में अचत तक तो के खबर पे तो बादल सा टके की खाए वो है
जेको कुत्तो भौंकंदो आहे न मूंखे पसंदि आहे थो दिलि चवंदी आहे सिधो गोलियूं हणांसि छा सिधो गोलियूं हणांसि शेरू जंहिंखे तूं कुत्तो थो सम्झे न उहो शींहं थी शींहं अरे कुत्तो तूं आहीं कुत्तनि जो टोलो करे पुठियां लॻो आहीं अकेलो थी मुक़ाबिलो कर ख़बर पई त घणे बि सवा कुत्तो तुफाहे कुत्तो अॼु तोखे चिरे फाड़े छॾींदो बाबा शाह आलम जो मूं नमक खाधो आहे तोखे मारे मां पोइ निभाईंदुसि त मां केॾो निमक हलायां ख़बर आहे मूंखे तुंहिंजे बहादुरी जी तूं शाह आलम जो कुत्तो आहीं तूं हुनजे अॻियां कुत्ते वारी पुछ लॻाईंदो आहे तूं वरी आहे बस मारे दा मुक़ाबिलो कर हा कमीनो आहियां शाह बाबा जे लफ़्ज़ हिकु लफ़्ज़ बि न सम्झी थो ज़रूर बे मौत मर्जी वञे ये शाह आलम वारा तोखे कुत्ते वांगुरु टुकुर जो इस्तेमालु था करनि पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे जेके दर ते टुकुर खाइण वारा उहे कुत्ते जे हैसियत में हूंदा आहिनि बहादुर न त पोइ अॼु वक़्तु ॿुधाईंदो कुत्तो कहिड़ा शेर कहिड़ा तो क्या हूँ जिंदा सही वरी बे गरीब के तो बड़ाई करे तुझी हमजान बाबा शाह आलम जो तू कुत्ता है शाह आलम जो तो कहीं मारी तो तुझे
मुंहिंजे मुंह में ढोर विझी भॼी वियो। छा भॼी वियो शेरू? अॼु ख़बर पई शेरू तूं बुज़दिल ऐं कमज़ोर आहीं। अॻे बाह में बुड़ पिया, तूं वधीक ज़ख़्मनि ते लूण न मुड़क। कम कान असांखां केतिरो भॼंदो? सौट काॾे भॼंदो? असां ई हुनखे मारींदासीं, असां ई यार में फसंदो। बस 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 कयो। ईअं न थिए बादल खां पहिरियां तव्हांखे मां ख़तमु कयां। बस तव्हां सभिनि खां ज़ोर आहे बादल, तव्हां सभिनि खां ज़ोर थी वियो बादल। मूंखे हर क़ीमत में बादल जो लाश खपे, लाश खपे। तूं कद झुकाए छो बीठो आहीं शेरू? मूंखे हर हाल में इन छोरे जो लाश खपे। बाबा साहब दिल जेतिरी गलती थी वई, नंढो ग़रीब जो ॿार वो हल ॾिसी आ बाबा, वो हल ॾिसी आ। अरे शेरू तू तो बहादुर होए, ॾहे सर आई। इन मुल्क में तुंहिंजी बहादुरीअ जा मिसाल हूंदा। मूंखे कसम आहे उन पैदा करण वारे रब जो, जेसि ताईं मां हिन छोरे बादल खे न मारींदुसि अदा साईं मथे ते मोड़ कोन ॿधंदुसि। तोखां इहो कमु करियो आहे। हिकु बादल 100 माण्हुनि बराबरि आहे। ऐं हा वो छोकिरी वनवा में वेठी आहे ऐं तारीख़ तय थी वई आहे। हाणे तारीख़ तॾहिं ॿधबी जॾहिं बादल मरंदो, इहो मुंहिंजो ज़िद आहे अदा साईं। छोट उनखे माण्हू को वॾो मसइलो न आहे, केतिरा ई माण्हू असांजा आहिनि ऐं पुलिस शेरू ऐं पंहिंजा माण्हू उनखे मारे लाश खणी ईंदा। न सौट न, उन्हनि कुझु बि न कयो, न पुलिस कुझु कयो, न शेरू कुझु कयो, न वरी असांजे कुतनि कुझु कयो। असांजा सभु माण्हू नाकाम थी विया आहिनि, नाकाम। हाणे जेको कुझु कंदो अब्बास खान पाण कंदो। ॾिसां थो त हीउ छोरो बादल केतिरा ॾींहं थो बचे। जो छोरो ख़तमु अदा साईं, सम्झो छोरो ख़तमु थी वियो। तूं छा कंदे अबा? तूं पंहिंजी शादीअ जी तयारी कर, बाक़ी कम असां ते छॾे ॾे, असां पाण कंदासीं। उन छोरे बादल जो लाश तोखे तुंहिंजी शादीअ में तोहफ़ो ॾींदासीं। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। वाइदो मां पाण सां कयो आहे। पहिरें हिन छोरे बादल खे मारींदुसि, पोइ ख़ुशियूं मल्हाईंदुसि। छोट अब्बास खान, मां पाण शेरू सां गॾु वञां थो, ॾिसूं त छा थो थिए। बसि सौट बसि, हाणे इहो छोरो बादल मुंहिंजो शिकार आहे। मां हिनखे ॾेखारींदुसि त मौत जो चढ़ो कीअं वॼंदो आहे। हा बस ईअं ई छोरे जो मौत जो चणो वॼाइजांइ, जीअं ख़बर पए त असां दुश्मनी छा थींदी आहे। अब्बास खान तूं आहीं जज़्बाती माण्हू, केतिरो बि तोखे रोकींदो न, तूं कोन ज़िद छॾींदे। अदा तुंहिंजे हूंदे अब्बास खान जे वार खे बि तो कोन्हे। तूं को बि फिकर न कर। ही कंध कारूं जरा कंहिं माउ जे लाल खे हिमोने जो असांजे साम्हूं अचे। बादल तव्हां मुंहिंजा सौट घणे ॾींहं थिया तुंहिंजो दीदार न थियो। उन करे हीअ रुख खे जीअं तुंहिंजो दीदार नसीब थिए। नसीब नसीब ऐं तकदीर बि असां सां सुठो न आहे कयो। मयाद कंहिंखे ॾियो, नसीब खे या इन ज़ालिम दुनिया जे माण्हुनि खे जिन असांजी ज़िंदगी ज़ाहिर करे छॾी। बादल तू न घबरा,